वी ॾींहं अॻे नवाब वलीमत भरिसां ॻोठ इस्माइल भंड में औरत सां नाजाइज़ी जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हिते नवाब वलीमत प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो पियो वञे। वधीक हिते एहतजाज कंदड़नि सां जी ॻाल्हि ॿोल करायूं। गडिला सूबेदार वठी वॾी वीगो में चाढ़े इनखे रवानो पियो करे, गरी रुश्वत खाए वेठो आहे, गिरफ़्तारी करण लाइ तैयार न आहे। इहो सूबेदार हद जो मिर्ज़ापुर जो जेको ज़ामिन मरण जे पोयां बि तरह जवाबदार खे वठी वीगो में वेहारई रवानो पियो करे। इहो नाइंसाफ़ी सिधी साईं आहे। DIG साहब लेटर कढियो आहे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, तॾहिं बि उन ते को अमल नथो थिए। असां ग़रीब हूं, असांखे इंसाफ़ मिलणु खपे। असांजा सरासर नाजाइज़ी आहे। अला बख्श भंड ऐं बचियल भंड जेको आहे सो उन्हनि असां ज़्यादती कई आहे ॾाढी, ऐं उन्हनि सां जेके बि आहिनि असांजे हद जो SHO साहब उन्हनि सां ॿधल आहे। उन्हनि खां ढेर सारा पैसा वठो ऐं उन्हनि जो कमु पियो करे। असां सां ज़ुल्म थियल आहे, असां सां को बि हामी न आहे। मोहम्मद बचियल उन्हनि जो धुर धणी थियो बीठो आहे ऐं असांजे लाइ कुझु बि न कयो वियो आहे ऐं पंहिंजी मन मस्ती पिया हलनि। असांखे धमकियूं था ॾियनि, तव्हांखे मारींदासीं, केस था हथ खणो। मुतालबो कयो आहे शहीद बेनज़ीराबाद DIG शहीद बेनज़ीराबाद खां SSP नवाब शाह खां त वाक़े में जेके मुलवस जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल वहाब संगरा सां गॾु एजाज़ अली संगरा, सिंध TV न्यूज़, नवाब वलीमत।